जी असां इन वक्त मौजूद आहियूं ॻोठ दिलदार खान मुंदराणी में जेके नौजवान आहे बुरोसरार बीमारी में वरतल आहे। इन नौजवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे जेका आहे त कीअं ज़िंदगी गुज़ारे थो ऐं इन जो छा मुतालबो आहे। घणो करायमि इलाज, बसि न थियो इलाज, ऑपरेशन ॾिसनि था ॿाहिरि। हा हिकिड़ो जो 2-2.5 लख चवनि था, असां मौला थी वियासीं। अच्छा, असां वटि रुपयो हाणे न आहे। अच्छा, हा बच्चा बि नंढड़ा आहिनि, खाइण जहिड़ो बि न आहे त उहो बचनि खे ॾियूं। बचनि त बच्चा बि रोअनि था। इलाज हाणे काथे काथे न आहे करायो, जेकाबाद सखर लाड़काणो जेकाबाद हाणे जेका चवनि था त हिन जा 2 ऑपरेशन थींदा ऐं 2.5 लख जो हिकिड़ो ऑपरेशन आहे। अच्छा, हाणे हिन वटि कुझु आहे ई न त इहो 2.5 लख काॾों आणींदो हिकु ऑपरेशन जा, त हे त 2 चवनि था 5 लख काॾों आणींदो। जी हा, हाणे कुझु अथसि ई न। जेका आहे पंहिंजो जेका आहे घर जो बि इहो ई हिकिड़ो ई वॾो आहे, 5-6 ॿार अथसि, कमाइण वारो बि इहो ई हुयो। हाणे न कोई कमाइण वारो अथसि न को ॿियो, ईअं ई आहे। हाणे जेका आहे खट ते ई पियो आहे, 3 साल खट ते ई पियो आहे। बस वारनि खां मुतालबो था कयूं, अलाह जे नाले हिन खे जेका आहे खणाए वञनि, हिन जो इलाजु करायो वञे, महिरबानी करे हिन जो इलाजु करायो वञे। हिन वटि त कुझु आहे ई न। जी तव्हां हितां जे नौजवान शेरदल मुंदराणी जी ॻाल्हियूं ॿुधूं, हुननि जो इहो चवणु आहे त की मां जेका 3 सालनि खां वठी बीमार आहियां, मां उलथुल खपाए करे जेका आहे त पंहिंजो इलाजु करायो आहे। हाणे हिन वक़्तु मूं वटि कुझु बि न आहे जो मां पंहिंजो इलाजु कराए सघां, पर जेतिरो बि इलाजु करायो आहे को बि फ़ाइदो न थियो आहे। जेका मां ॼंघनि खां ऐं जेका चेल खां जेका माज़ूर थी वियो आहियां, खट जे बिस्तरे ते आहियां। मुंहिंजा ॿार जेका आहे त बुख ते जेका आहे वेठल आहिनि ऐं मां सरहदी वारनि खां जेका आहे मुतालबो थो कयां त ख़ुदा जेका आहे त मुंहिंजी जेका आहे इलाजु कराए, मुंहिंजी जेका आहे मदद कई वञे ऐं मुंहिंजी जेका आहे त ॿारनि जी जेका आहे फ़ाका कशी हिते जेके वेठल आहिनि उन्हनि खे जेका आहे फ़ाका कशी खां बचायो वञे। कैमरा टीम सां गॾु बख्शल मुंदराणी, जेकब न्यूज़, दोदापुर।